रुगो हिकड़ी जात एहतियात करण काफ़ी है, पर जुल्फकार आबाद रुगो जुल्फकार आबाद ला खतरो कोने। जेकॾहिं लाड़काने शहर में 50 लाख बर्मी या 50 लाख अफगानी अची राय छॾजनि त रुगो लाड़काने ला खतरो कोने। उहे 50 लाख बर्मी या अफगानी या बिहारी, भला पाण सिंधी चवंदा आहियूं बिहारी न खपनि, सो बिहारी वारे में अची रहनि जा, या बिहारी पाण खे ख़बर हुई त अची भाऊ देरे में या नए देरे में या रते देरे में या नौकरी में रहंदा जा, वो तो कराची रहंदा। पोइ लाड़काने जे माण्हू खे कहिड़ो फ़र्क़ु परे अॼु कराची में रहनि? ईअं न आहे, कराची असांजो आहे। हिकिड़ी देगड़ी आहे, उन में जेकॾहिं हिन कुंड में गाड़ी मस विझंदव या देगड़ीअ जे हुन कुंड में नालीअ जो कटर जो ज़रो विझंदव, उन सां रुगो देगड़ीअ जी या बाल्कीअ जी उहा कुंड ख़राब कान थींदी, सॼी बाल्कीअ में गंद पकड़जी वेंदो। जुल्फकार आबाद 1.3 मिलियन एकड़्स 13 लाख एकड़नि ते मुश्तमिल हिकिड़ो नओं शहर पियो ठहे। हब ऐं कराची जे हदुनि खां फिरंदो, बिन कासिम ऐं दाबेची ऐं घारे जे पुछड़ीअ के समुंड के टच कंदो। ठटे ज़िले मां केठी बंदर बघाण ऐं गाड़े वटां ऐं घोड़ाबारी खां फिरंदो। शाह बंदर ऐं जाती ऐं सिजावल ज़िले जे हदुनि खे खणंदो। भुगड़ा मेमण ऐं बदीन जे इलाइक़नि सामूंडी इलाइक़नि खे टच कंदो। थर जे कोयले वारे ज़िले खे वञी मिलंदो। मक़सद छा आहे? मक़सद आहे तव्हां सिंधियुनि खे तव्हांजे वतन में पनाहगीर बनाइण, तव्हांजे वतन में तव्हांखे ग़ुलाम बनाइण, तव्हांजे वतन में हिननि सिंधियुनि खे संदन वतन में ही अजनबी बनाइण। फैज़ चयो आहे त मेरे दिल मेरे मुसाफिर हुआ फिर से हुक्म सादिर के वतन बदर हो हम तुम दे गली गली सदाए। असीं पंहिंजे वतन में दर बदर थियूं, गिचे गिचे में असांजी जीअं माऊं पिननि पियूं। त मीडिया जे दोस्त वेठा आहियो, हीअ सिंध जेका पाकिस्तान जो 72 सैकड़ो पेट्रोल ॾे थी, गैस ॾे थी, 58 सैकड़ो पेट्रोल ॾे थी, जे वटि बंदरगाह आहे, जे वटि कोयलो आहे, जे वटि वार है, ही लालू रांक, ही कंदकोट, ही होसपुर, ही करमपुर, उन्हनि जा इलाइक़ा, ही कंबर शदाद कोट, हू कश्मीर, हू बदीन ऐं गोलारजी जूं ऑयल फील्ड्स, हू थाणो अहमद खान, थाणो बुला खान, पेट्रोल गैस बंदरगाह, खरबे रुपयनि जो कोयलो, उन सिंध जी मां हिन तव्हांजे शहर जे तव्हांजे ज़िले जंहिंमें 2 दफ़ा वज़ीर आज़म भुट्टो साहब 70 में 71 में थियो, वरी 77 में थियो, पोइ हुकूमत वियसि, 88 में बेनज़ीर साहिबा थी, 93 में बेनज़ीर साहिबा थी, 2009 में आसिफ ज़रदारी साहब, हाणे वरी पीपल्स पार्टी। 6 हुकूमतूं पीपल्स पार्टी कयूं आहिनि। हुन खरबपति सिंध जूं माऊं 1000 रुपए जे इनकम सपोर्ट प्रोग्राम कार्ड लाइ पिननि पयूं। लठ जो ज़ीपट आहे, तव्हांजे असांजे अमड़नि जा मथा रवा फाटल आहिनि, पेरनि में जुतियूं कोन्हनि, छिगलनि, उहे बीठियूं आहिनि 1500 रुपए जे इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्ड लाइ। 1500 रुपया माहवार, 4500 3 महीननि खां पोइ 1500 रुपया माहवार, सम्झो था घणा? 50 रुपया रोज़। 50 रुपया रोज़ तव्हांजो फ़क़ीर बि जेको पिने थो सॼो ॾींहुं, कंहिं जंप वटि वेठो आहे, कंहिं स्पीड ब्रेकर वटि, उहो फ़क़ीर बि 300-200 रुपए जी दिहाड़ी थो खणे, ऐं सिंधी माउ खे 50 रुपया था मिलनि। खरबपति सिंध जे माण्हुनि खे खरबपति हिननि जे बाबनि पैसा कोन हूंदा। ज़रदारी साहब जे पड़ ॾाॾे जा, अयाज़ अली जे पड़ ॾाॾे जा पैसा कोन हुआ, पैसा सिंध जा। इहे गोटे होशू एमू ऐं शाह इनायत ऐं मखदूम बिलावल ऐं ॾाहिर ऐं उन्हनि जे अपनि ॾाॾनि, उन्हनि जा पैसा हुआ। उहे पैसा तव्हांजा पैसा लुटे, वरी तव्हांखे थोरो करे चवंदा असांखे तव्हांखे 2 नौकरियूं ॾिनियूं आहिनि। तव्हांजा पैसा लुटे तव्हांखे ही लाड़काणो आहे। हिन लाड़काणे में रुगो शहीद मिलंदा बसि। जुल्फकार अली भुट्टो, मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, ख़ालिद महमूद सुमरो, बशीर कुरैशी, मक़सूद कुरैशी, शबीर बुलेती, हिन सॼे चांडका जे इलाइक़े मां, लाड़काणे ऐं कंबर शदाद कोट जे इलाइक़े मां, ऐं भरिसां दादूअ जे पाट मां रुगो ग़ज़ाला बतूल सिद्दीकी, ऐं होॾां ठुल मां रुगो नवाज़ कंडाणी, रुगो लाश मोट में भगल टुटल रोड, रस्ता तबाह, नौकरियूं विकामनि पयूं, फलाणे जो माण्हू आहे, फलाणे जो माण्हू आहे, बिज़नेस तबाह, कारोबार तबाह। हाणे 90,000 नौकरियूं खपाइण लाइ सुप्रीम कोर्ट चवे पई त पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन न आयल आहे। ऐं सुप्रीम कोर्ट का सवाल थो पुछां, लॉर्डशिप्स, मे आई आस्क फ्रॉम यू मोस्ट हम्बली,
if you have reservations, if you have been regularly raising reservations and raising questions and asking the validity, the eligibility of this government, why haven't any action been taken against them? को एक्शन छो कोने रुको रिमार्क्स नवाज शरीफ छा करे नवाज शरीफ इमरान खान सां टकराव जे करे उन त मता असा के इमरान सां टकराव में पीपल्स पार्टी जो साथ खपे उन सनी संद लिखी पढ़ी पीपल्स पार्टी के ॾेई छॾी आहे जी वणेस थी करे सुप्रीम कोर्ट छो कोन थी एक्शन खणे सिंध में जेके नौकरियूं खपन पयूं ऐं आऊं सवाल तो पुछां वफाकी वजीर दाखिला का असा वो उन चयो शायर चयो खंजर चले किसी पे तड़पते हैं हम अमीर सारे जहां का दर्द हमारे जिगर में है भले कहते भी खंजर हले अयाज़ चयो के वक्त पे कंजो तौक टुटो मु ये समझो जण मुंजी गर्दन हल्की थी असा सबनी जे दुखन में शरीक आयूं आ पुछा तो पाकिस्तान के वफाक का असि पीपल्स पार्टी जी बी टीम कोन आयूं असि खरीद थियल कोन आयूं गदारन जा पीपल्स पार्टी जा नवाज शरीफ जा हुकुमरानन जा तंहिंजे करे आऊं चौधरी निसार का सवाल तो पूछा कराची प्रेस क्लब में एमक्यूएम लंडन के प्रेस कॉन्फ्रेंस करने की इजाजत तव्हां कीअं ॾिनी हिकिड़े पासे चओ था त एमक्यूएम एजेंट आहे राह जी सीआईए जी MI6 जी ॿिए पासे एमक्यूएम लाद कोड सां अची कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस भी करे ऐं ॿाहिरि हुनखे प्रोटेक्शन भी मिले ऐं जेकॾहिं सिंधी माउ जो को बचड़ो एतिराज़ थो करे उहो त गुम थियो वञे सिंधी मां जो बच्चो को नारो तो वणे को झंडो तो खणे वो गुम थियो वञे उनजो लाश तो मिले ऐं ही तंजा मखिया वेठा आहिनि वसीम अख्तर हैदर अब्बास रिज़वी फारूक सत्तार इन्हनि खे को ॿधण वारो कोन्हे ॿ लपाटू हणण वारो कोन्हे इन्हनि जो ख्वाजा इज़हार लक बदिलिजे थो कलाक में वज़ीर आला आउं पुछां थो मुराद अली शाह खां बि तो ख्वाजा इज़हार लक जो गिरफ़्तारी खां पोइ कलाक में नोटिस वठी हुनखे छॾायो तू या एफिशिएंसी छो को तो दिखानी मुर्तजा भुट्टो जे कातिल जी गिरफ्तारी लाइ खालिद महमूद सुमरे जे कातिल जी गिरफ्तारी लाइ बशीर कुरैशी ऐं मक़सूद कुरैशी के खूनन के हवाले सां मुज़फ़र भुट्टे दायर भमरा ऐं आसिफ उन्हनि नौजवाननि लाइ चोलियाणी उन्हनि नौजवाननि लाइ तू गज़ाला बतूल सिद्दीकी जे घर तॾहिं ते फातह करण वियो हुई ख्वाजा इज़हार जी गीसी करण लाइ ऐं हिकिड़े गटर में किचरो फासाए वरी किचरो कढण महिल फोटो कढण लाइ मुराद शाह मौजूद है गज़ाला बतूल जो घर है गुलशन हबीब में तू फातह करण पे तो वञी ही वज़ीर आला सिंध है या एमक्यूएम जो यूनिट इंचार्ज है मुराद अली शाह तू एमक्यूएम जे यूनिट इंचार्ज खां बि तुंहिंजी टके जी हैसियत है तो ख्वाजा इज़हार जी आज़ादी ते ईअं रिएक्ट कयो आहे आओ गद्दार हुक्मरानन ते पार्टी गद्दार हुक्मरानन ते शुमार आओ सिंधी मीडिया के जरिए आओ उर्दू मीडिया के जरिए आओ अपील तो कया संदरे माण्हुनि खे त जुल्फकार आबाद के जरिए ऐं करप्शन के तूफान के जरिए हू तव्हांजी गोरख के आसपास जूं ज़मीनूं खपाइनि पिया कारूंझर जबल के आसपास सॼो फील्ड्स खपाए ॾिठनि सिंध के हाईवेज के ॿिन्ही पासे लखे एकड़ ज़मीन ते काबिज़नि सिंध जी शुगर मिलूं सभु वठी छॾियूं कमांद ऐं सारनि जो अघु ऐं फुटनि जो अघु ऐं मिर्चनि जो अघु ऐं कणक जो अघु ॼाणी वाणी केरायो अथनि त जे सिंधी पंहिंजूं ज़मीनूं खपाइनि ज़राअत मां बेज़ार थी ऐं पोइ ही इहो ज़मीनूं वठनि ऐं पोइ इहे ज़मीनूं ही आलमी ताक़तुनि खे CIA खे राह खे इंडियन नेवी जे MI6 जे हवाले कनि ऐं हिकिड़ो नओं इज़राइल ठाहिनि केटरी बंदर खां थर खां वठी मींदे ग्वादर ताईं असीं मज़ाहबत कंदासीं सिंध जा माण्हू CIA ऐं राह जी ऐं MI6 जी मज़ाहमत कंदा आख़िरी घड़ीअ ताईं कंदा ही हड़तालूं जेके आहिनि बुख हड़तालूं इहे असीं जैकबाबाद वेंदासीं असीं राधण वेंदासीं कदकोट वेंदासीं 23 तारीख़ मोरे पिया वञूं असीं सॼी सिंध खे ऑर्गेनाइज़ कंदासीं शिकारपुर वेंदासीं मीरपुर ख़ासि ऐं टिकड़ियूं ऐं थर ऐं सांगड़ो ऐं नवाबशाह ऐं सिजावल ऐं साकरा ऐं ठठा ऐं घारा ऐं दाबेचो वेंदासीं हैदराबाद वेंदासीं ऐं आख़िर में असांजी मरकज़ी कमेटी में तजवीज़ रखंदासीं जे उते मंज़ूर थी त मार्च